सामीन इन वक्त मौजूद आहियूं तालके फैज़गंज जे हिकु नंढड़े ॻोठ में जिथे तव्हांखे ख़बर हूंदी त तालके फैज़गंज जे इन नंढड़े ॻोठ में जेको आहे सो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे तरफ़ां हिकिड़ो कम जो ॼार विछायो वियो आहे। कम जो ॼार विछायो त हिकिड़ो जियालो जेको आहे उन कम जे ॼार में फासी पियो आहे ऐं तमामु घणी कोशिशि करण जे बावजूदि उहो जियालो हिन वक़्तु निकिरी न सघियो आहे। हिन जियाले खे तक़रीबन 6 कलाक गुज़री विया आहिनि ऐं जेको आहे सो त हीउ जियालो फाथो पियो आहे ऐं हिन वक़्त ताईं को बि नुमाइंदो हिते न आहे पहुतो जो कमनि जे इन तरक़ियाती कमनि जे ॼार मां हिन जियाले खे ॿाहिरि कढियो वञे। हीउ जियालो इहो चई रहियो आहे त मूंखे फौरी तौर ते हितां ॿाहिरि कढियो वञे ऐं जीअं मां ॿाहिरि निकिरी जेको आहे सो शुक्रियो अदा करे सघां पीपुल्स पार्टी जो जिन जेको आहे सो हीउ कमनि जो ॼार विछायो आहे। अचो त तव्हांखे लाइव असां ॾेखारियूं था त हिन वक़्तु जियाले सां कहिड़ी हालत आहे। कढोसि बाबा बाबा निकिरी वियो अची वियो साईं साईं हीउ जेको कमनि जो ॼार विछायो वियो आहे तालके फैज़गंज में तव्हांखे कीअं ख़बर पई? हिकिड़ो मिंट साईं हिकिड़ो मिंट बाबा हिकिड़ो मिंट तव्हांखे कीअं ख़बर पई त ॼार विछायो वियो आहे? ख़ुशी आहे कमनि जो ॼार विछायो आहे कम थिया सॼो फैज़गंज पेरस लॻो पियो आहे। अच्छा तव्हां कीअं फाथो पंहिंजे ॿुधाइजो? असां माना अचूं पिया ख़ुशीअ में भॻा पिया अचूं ॼार में फासी पियो ॼार में फासी पियो कम जी ॼार में तव्हां फासी पियो को निमाइंदो पहुतो तव्हांखे छॾाइण जे लाइ? छिके घणी दौर ॼार फासी पई हिते किरी पियो तव्हां पोइ ख़ुशीअ में किरी पियो तव्हां। असां सां जेको सुबुह खां वठी हिकिड़ो जियालो आहे वीचारो फाथो पियो हुयो उन कमनि जे तरक़ियाती ॼार मुंहिंजो चवणो आहे त मां जीअं ई जेको आहे घरां निकितुमि मूंखे ख़बर पई त मां भॻुसि जीअं हू भॻो त उन कम तरक़ियाती कमनि जे ॼार में फासी पियो जंहिंखे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त हिन वक़्तु उतां कढियो आहे। अचो त हुन खां पुछो त अदा तव्हां जेॾी महिल ॿुधो त हे जेको आहे तरक़ियाती कम थिया आहिनि तव्हांखे ख़बर पई त तव्हां भॻो त पोइ तव्हां कीअं किरियो पंहिंजो सॼी इहो ॿुधाइजो। इहो साईं मां अचां पियो ख़ुशी ॾाढी असांजो बाबा असांजा कम थिया आहिनि असांजे रेस वॾेरे कमु कयो आहे माण्हू चवंदा कमु कोन थिया आहिनि कमु न थियो आहे छो न कमु हिन महिल ताईं केतिरा त मां ख़ुशीअ में भॻो पियो अचां ॼार में फासी पियो केतिरा कलाक फाथल हुयो? 2-3 कलाक फाथल हुयो तव्हांखे कंहिं कढियो? ये ॻोठण वारा आया इलाही सभु वठी छिका पोइ वरी कढियऊं उन्हनि तव्हांखे ॿाहिरि कढियो। हा जी अच्छा त हिन वक़्त ताईं अञा के फाथल आहिनि ॻोठाणा या छा या इलाही फाथल आहिनि हेॾे परते ॿुधूं पिया त समीन हिन वक़्तु जेके इतला मिलिया त असांजे ॻोठ में तक़रीबन 50 खां मथे जेके माण्हू तरक़ियाती कमनि में फाथल आहिनि ऐं उन्हनि खे असां हुकूमत खे चवंदा फौरी तौर ते उन्हनि वीचारनि माण्हुनि खे तरक़ियाती कमनि मां आजो कराए वञे त जो पंहिंजो कमकार बि करे सघनि। अच्छा पोइ अदा छा थियो? पोइ छा थियो बसि छिकियूं कढी बसि ॿाहिरि रखियो अथऊं हाणे हींअर ॿाहिरि बीठो आहे ख़ुशी आहे ॾाढी असांखे। तव्हांखे ख़ुशी आहे या बिल्कुलु ख़ुशी थियणु घुरिजे तरक़ियाती कम थिया आहिनि जेको तरक़ियाती कम न थिया बाक़ी ॼार विछायो आहे तरक़ियाती कमनि जो कुझु ॿिया बि ॻोठाणा असां सां गॾु हुन खां पुछंदासीं त तव्हां सम्झे तरक़ियाती जे कम थिया आहिनि इन्हनि में तव्हां बि फाथा हुयो ऐं पोइ तव्हां कीअं निकितो? असांखे ॻोठाणनि कढियो फासी पिया